हिंदी इस्लाही स्टेज नाटक पेश कजे थो जुल्म जी जंग। डायरेक्टर सबूर शाह, प्रोड्यूसर अरबेलो पिताफी शहजादो पिताफी, पेश करे तो एमबी फ्रेंड्स मिरपुर माथेलो। अब खैर थे ना, परेशान बैठो सही तो कह दिया बजा थी क्या वे क्या। या खुदा मुझी औलाद के हिदायत अता फरमा। मुझा मालिक जेड़ जालिम पुट नो थई इन्हीं का तो बेहतर आ मां बे औलाद हो जा, मां बे औलाद हो जा। एक न्याणी जो बार कुलम ते बियो ही जलाद पुट। मालिक मुझे रहम कर मुझा मालिक रहम कर। अरे क्या बा एड़ा पुट न जाने ते कुरान लिखाया थे। ही आइन उहे छोरा जन असांजे नक में दम करे रखियो है। ही बारडा बॉस यही छोरा आइन जे पुलिस से मिली पंजे अडे तक करोड़न जो माल पकड़ायो। अरे किते तेरे हाथ कौन थी ले आयो? हिनन जेत वात माना खीर जी बोए पे अचे। हो असांजे वात में अञा खीर जे बू आहे, पर जदे या बू असांजे वात मां खत्म थींदी पो तो जड़े साल मंगा ही सिंध धरती आजाद हुंदी। अरे संजा ही मारू भाई सक जे सा खणंदा। तव्हां के आसमान ते वञण जी वॾी जल्दी आ, इहो बि तव्हां जो ख्वाब। जरूर पूरो कंदम जो त मुंहिंजी खोपड़ी शैतान जी झोपड़ी आहे, शैतान जी झोपड़ी। बॉस असां जो डॉक्टर वारो फार्मूलो ऐं मिसाइल भी इन्हनि छोरनि चुरायो आ। जेकॾहिं असीं फार्मूलो न चुरायूं हा त तव्हीं हिन सिंध धरती खे तबाह करे छॾियो हा। किथे आहे फार्मूलो नत जैसी ताई असांजे जिस्म में साह आहे तोखे फार्मूलो हरगिज़ कोन मिलंदो।